शहीद संदेश मोहतरम बशीर खान कुरैशी अस्सलाम वालेकुम। मुझे साहिब आरो तव्हां वाहिद कलम जे सिंध बचाओ जेको मज़लूम क़ौम जो आवाज़ आला ऐवान ताईं आला इदारनि ते पहुचायो था। असां 3 जून ते गंबट खां सचल सरमद ताईं चादर रही कढी आहे, जंहिंजो असांजी हिकु ई जेको आहे घुर आहे जीअं कोई मां जो चेयरमैन मोहतरम सना खान कुरैशी, अमजद खान मैसर ऐं मरकज़ी क़यादत ऐं साईं ज़ैन शाह जी आज़ादी रही आहे। असां उन करे सिंधी क़ौम खे पुरज़ोर अपील था कयूं त हुन रैलीअ में वधि में वधि शिरकत कनि ऐं हिकु ॾींहुं गॾी असां वटि अचनि, हिकु ॾींहुं सिंध लाइ कढनि। जेको शहीद संदेश मोहतरम बशीर खान कुरैशी सही सिंध क़ौम लाइ पंहिंजी ज़िंदगी अर्पी आहे, अॼु उनजो पुटु सिंधी क़ौम जो क़ाइद जेल में आहे ऐं उन ॾींहुं अचनि, हिकु ॾींहुं गॾु हिन आज़ादी लाइ भरपूर इंतिजाम जेको आहे कराइनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांखे कुझु दोस्त ॿुधायो आहे इंतिशार लाइ, असां चऊं था सना खान कुरैशी सिंधी क़ौम जो क़ाइद आहे, हर सिंधी माण्हू जो फ़र्ज़ु आहे हुन लाइ इंतिजाम जो मुज़ाहिरो करे। पर कुझु पार्टी अंदरि इंतिशार पैदा कंदड़ माण्हू आहिनि जेके पार्टी खे नस्ताबू था कनि। असां हुन सां वास्तो न आहियूं, पर हीउ जेको आहे 3 जून ते अरबारे ॾींहुं 10 बजे गंबट खां बाईपास खां बाय रोड सचल सरमद ताईं चादर रही कढी वेंदी, उन में भरपूर वधि में शिरकत करणु क़ौमी मजलिस शुरू कयो। भाइरो 30 जून ते असां गंबट खां सचल सरमद ताईं पैदल लॉन्ग मार्च करे रहिया आहियूं जस्कम जी तरफ़ खां। उन लॉन्ग मार्च जो मक़सदु इहो आहे त सिंध जे क़ौमी अॻवान, सिंध जे सूरो सरमान मोहतरम सना खान कुरैशी खे बेरा टाउन धरणे हणण जे ॾोह में, धारी आबादकारी रोकण जे ॾोह में पीपुल्स पार्टी हुकूमत अंदरि जेलनि में कूड़नि केसनि में फासाए क़ैद कयो आहे। उन्हनि ते जेल में सख़्तु तशदुद थी रहियो आहे। हीअ असां लॉन्ग मार्च इन करे रहिया आहियूं त असांजी क़ौमी क़ाइद खे फौरी तौर सां कूड़ा केस ख़तमु करे ऐं जेका असांजी ॿी गिरफ़्तार क़यादत आहे अमजद खान मैसर, दीदार शाम ऐं रियाज़ मीरानी, अशरफ कलोड़ो, आसिफ नक़वी समूरनि क़ौमी अॻवान खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे, उन कूड़ा केस ख़तमु कया विया आहिनि। ऐं असां सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियूं था पीपुल्स पार्टी जी हुकूमत सिंध जे क़ौमी तहरीक जे अॻवाननि खे गिरफ़्तार करे जेलनि में वाड़े कूड़ा केस दाख़िल करे सिंध जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि थी करे। बेरा टाउन